कुल 92 हुआ पीटीआई जा, जंहिं 2 मुल्क खां ॿाहिरि शायदि वियल हुआ, त 90% माना 100% एमपीएस जेको आहे केपी में उहो अफरीदी साहब खे वोट ॾिनो, जंहिंमें गंडापुर पाण बि शामिल हो, हुनखे पटका वटका ॿधाई पंहिंजे नए चीफ मिनिस्टर खे, त 100% माण्हुनि वोट ॾिनो। त हू जेके ॻाल्हियूं हलियूं पिए, पोइ साईं लोटा थींदा, पोइ फलाण थींदो, पोइ न ठहणु ॾींदासीं चीफ मिनिस्टर, ही क़बाइली इलाइक़े वारे खे फलाण थींदो, ही हार्ड लाइनर आहे, दहशतगर्द आहे, ही वफ़ाक़ी वज़ीर बि चई रहिया, हुकूमत जा वेझा दानश्वर ऐं सहाफ़ी बि चई रहिया, पोइ थियो त न। ऐं मतिलबु मूंखे यकीन ॼणो त नामुमकिन मूं उन ॾींहुं बि चयो त का शइ न आहे, पर तमामु ॾुखियो हो जो केपी में हिन मेजॉरिटी खे रोके सघे आहे। हाणे ई कुंडी वुंडी बदिल गवर्नर हल्फ़ न खणाईंदो त हाई कोर्ट जे हुकुम खां पोइ हल्फ़ न खणाईंदो गवर्नर कुंडी, त ख़ुदि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कंदो, कंहिं ॿिए खे चवंदो, हाई कोर्ट कंहिं ॿिए खे ऑर्डर कंदी त भई तव्हां हल्फ़ खणाए वठो। इहे अजई ॻाल्हियूं आहिनि, मतिलबु इन जी हिकिड़ी ख़ाम ख़ा जी ॻाल्हियूं चयूं, छो पिया कयूं, ख़ाम ख़ा पिया कयूं, इन को तारीख़ में को अहमियत कोन्हे। ऐं पहिरें ॾींहं खां ई रेज़िस्टेंस ॾियणो आहे त जीअं गवर्नर कुंडी ऐं नयो आफ़रीदी चीफ मिनिस्टर उहे ई हिननि जी पाण में न पए आहे, पर शुरू खां ई तलख़ी थींदी। अॼु जेको आफ़रीदी साहब जेको नओं चीफ मिनिस्टर आहे, हुन जेका हिकिड़ी जज़्बाती तक़रीर कई, त उहो त ॻाल्हि इहा करे पियो त बाबा ॿिया हूंदा आहिनि सियासी पोइ लॻ, ऐं त इश्क आशिक़ आहियां इमरान ख़ान जो, इश्क में वरितलु आहे, त आशिक़ खे त जान जी परवाह बि न हूंदी आहे, त उहो सफ़ा इश्क जी मंज़िल ते पहुतल हो आफ़रीदी साहब। ॿी बि हुन कुझु नाज़ुक ॻाल्हियूं कयूं, चई त हीउ जेको क़बाइलियुनि लाइ हिकिड़ो सॼो परसेप्शन जुड़ियल हो असां लाइ, त भई असीं जेके आहिनि हू वेड़ूं आहियूं, सिर्फ़ु मरण मारण ॼाणियूं था, या असां हीअं आहियूं, पोइते पियल आहियूं, त ख़ान जेको आहे असांखे अॼु इज़त ॾिनी आहे त असांखे चीफ मिनिस्टर कयो। दिस इज़ हीउ जेको नेशनलिज़म में बि हिकिड़ी सब नेशनलिज़म बि आहे, त पठाणनि जे अंदरि बि जेको ख़ुदि क़बाइली वटि हिकिड़ी महरूमी या जेको बि अहसासु हो त यार असांखे ॼठ सम्झनि था, छा था सम्झनि, त इहो हुन रग खे बि हथु हयो आहे। ऐं हिकिड़ी पख़्तून नेशनलिज़म, अच्छा पोइ जेको ख़ुदि पख़्तून नेशनलिज़म आहे उन में त हू चवनि था न, इहे सभु असांजा भाइर आहिनि, ठीकु आहे, हू पोइते पियल आहिनि, असीं थोरो शहर में वेठा आहियूं, इन करे हुननि खे अॻवानियुनि जो बि सेक अचे थो, छाकाणि हिकिड़ी एथनिक ऐं कल्चरल बॉन्डिंग आहे न पठाण जी पख़्तून नेशनलिज़म में। सो इहो त घणे भाङे ईअं थियणो हो, ईअं थियो। हाणे जेका असल ॻाल्हि आहे उहा हाणे शुरू थी, छाकाणि त आफ़रीदी साहब चए थो त बाबा मुंहिंजो लीडर चए थो त ऑपरेशन न थींदो, बसि न थींदो, न करणु ॾींदुसि, मिले बि नथो। माण्हू चवनि था त बाक़ाइदा सेठी साहब चयो, ॿ टिनि वॾनि साफ़नि बि चयो त हिन सां मुलाक़ात करण जी किन माना सिक्योरिटी जे एहलकार मूं कोशिशि कई आहे, मिलनि बि नथा। साहब चवनि था त हडियाला में मिलो वञी, मूंसां न मिलो। ख़ैर हाणे इहो त सुबुह कीअं हलंदो, पोइ मूं उहो ई अर्ज़ु पियो कयो त ॻाल्हि हुनजे चीफ मिनिस्टर थियण में को रंडक या रुकावट जो इम्कान घटि हो, छाकाणि त सॼो पख़्तून कराची खां पेशावर ताईं जो पख़्तून जेको आहे ते रिएक्ट करे आहे, मसइलो इहो न हो। ऐं ख़ासि तरह जॾहिं हाणे अफ़गान पनाहगीरनि खे बि कढियो पियो वञे, अफ़गानिस्तान सां मामलात ठीकु न, त हिन महिल इहो ॾुखियो, तमामु ॾुखियो हुजे हा त हिन महिल हिकिड़ो सियासी बहरान केपी में पैदा कजे हा, ऐं उहो बि क़बाइली इलाइक़े जे माण्हू सां। पर ॻाल्हि छो थींदी हाणे जेको डे टू डे बेसिस ते, छाकाणि त असांजी इस्टेब्लिशमेंट जो उन ॾींहुं पाण DGISPR जो मौक़िफ़ ॿुधी वरितो, असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट बिल्कुलु हिन ॻाल्हि ते क्लियर आहे, ऑपरेशन खां सवाइ ॿी का वाट न आहे। त चवनि था न त अगरि हर मसइले जो हल अगरि ॻाल्हियूं हुजनि हा त दुनिया में जंगियूं न विढ़जनि हा, त हू त चवनि था त जंग ज़रूरी आहे, ऑपरेशन ज़रूरी आहे। ऐं काबुल में असां स्ट्राइक बि कयो, ही बि थियो, हाणे त ॻाल्हि त ही भाईजान जेको नओं आयो आहे, ही चए थो त ऑपरेशन न करणु ॾींदसि। हाणे भाई तोखां को नोटिफिकेशन त कोन वठंदा, ठीकु आहे, त पोइ छा करे वठंदी केपी हुकूमत, न करणु ॾींदसि, छा वञे हथ सां झलींदो छा करे वठंदो, उहे शयूं कंदो। हिकिड़ी त जेका ही मैन पावर जे हिसाब सां फैसिलिटेशन थींदी आहे, इलाइक़े जी पुलिस, इलाइक़े जो डिप्टी कमिश्नर, इंतिज़ामिया, हिननि खे सख़्तु इंस्ट्रक्शंस ॾींदो, पोइ हुननि अफ़सरनि लाइ ॾचो थी पवंदो त हू कंहिंजी ॿुधनि कंहिंजी न ॿुधनि, पंहिंजी हुकूमत जेको डायरेक्ट हू जवाबदेह आहिनि
क़ानूनी तरह पंहिंजे चीफ मिनिस्टर खे, लेकिन ज़मीनी हक़ीक़त इहा आहे त अगरि को लॉ एनफोर्सिंग एजेंसी वारो चवंदो त बाबा हीउ करिणो आहे त कीअं न कंदो, हाणे इहो हिकिड़ो बहरान पैदा थींदो। ॿियो मसइलो हीउ पैदा कंदो त जेका हुन लाइ जेका फंडिंग जे हवाले सां आहे कॉन्ट्रीब्यूशन जेको केपी करे रहियो हूंदो अणचयल अंदाज़ में, उहो बंदि थींदी। सो इहे चीदा चीदा ईअं हिकिड़ी ॿ ॻाल्हि सो प्रॉब्लम थियणो आहे हाणे, प्रॉब्लम हिन जे चीफ मिनिस्टर थियण में न हो। अच्छा, पोइ हीउ जेको वञी क़बाइली इलाइक़नि जो दौरो कंदो, हिन जी आजियाणा थींदा, हिन खे मोट मिलंदी, त आई थिंक कि जेको असांजी जेके फ़ैसिला कंदड़ इख़्तियारियूं आहिनि, हुननि खे हिन में बि अपॉर्चुनिटी ते ॾिसणु खपे। यस 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 त छा वाकई में हीउ को अपॉर्चुनिटी थी सघे थो, हीउ भाईजान जेको आयो आहे ऐं हिन खे अगरि हीउ बिल्कुलु सोच बि हुन ट्राइबल एरिया वारी खणी आयो आहे, वो चए तो पहिरां पाकिस्तानी आहियां मां, पोइ पख्तून आहियो मां। त उहो त ठीकु आहे, ज़ाहिर आहे पोइ अची पोइ क़बाइली आहे, हा। त उहो त ठीकु आहे, हुन पंहिंजी हुबुल वतनी त क्लियर कई त आउं पाकिस्तानी आहियां पई, लेकिन ॻाल्हि इहा आहे त हीउ हुन इलाइक़नि में अगरि हुनजो पॉज़िटिवली हिन खे कमु करणु ॾिनो वञे त मे बी हुतां हू शयुनि खे हिन घटि में घटि ट्राइबल एरियाज़ जेके आहिनि हिन में कोशिशि त करणु खपे न त टीटीपी जा जेके हुन में या हिन दहशतगर्द तंज़ीमनि जा जेके इनरोड्स आहिनि ऐं जेको हुननि जो असुलु रसूख़ आहे उन खे न्यूट्रलाइज़ कजे। यस, अवामी सपोर्ट सां। ऐं अगरि हुते को एक्शन करिणो आहे त लेट द सब गवर्नमेंट, उते जो क़बाइली चीफ मिनिस्टर शुड लीड इट फ्रॉम फ्रंट। ऑपरेशन सां मुराद अगरि इंतज़ामी कार्रवाई करी, कंहिंखे ॿधणो आहे, कंहिंखे छॾिणो आहे, त हिकिड़ी अपॉर्चुनिटी त थी सघे थी। हाणे मुंहिंजे मशवरे त कोन थींदो, करिणो हूंदो त पाण ई कंदा, लेकिन हिकिड़ी अपॉर्चुनिटी बि थी सघे थी। पर जीअं अफ़गानिस्तान सां मामला ख़राब थियनि पिया, पर आउं इहो सम्झां थो त अफ़गानिस्तान वारो मामिलो बि जीअं अफ़गानी सोचीनि पिया अफ़गान तालिबान त हू इंडिया जे सहारे सां पाकिस्तान सां हिते हिकिड़ी डिघी लड़ाई करे सघनि था, विच इज़ प्रॉब्लमेटिक। ठीकु आहे, इहो को घटि न हूंदो, हुननि खे पैसा, हिननि खे अफ़गानियुनि खे पैसा अगरि मिलनि त पोइ हीउ काफ़ी अरसे ताईं किसो जारी रखी सघनि था। लेकिन ॻाल्हि इहा आहे त पोइ चाइना हिन मां मुतमइन कीअं थी जाके, हुनखे हिकिड़ो पुरअमन क़ाबुल खपे जिथां हू अॻिते वधे, ऐं हुनजो सी पैक जो चाइना जी सॼी हेॾी बिलियंस ऑफ डॉलर जी इन्वेस्टमेंट जेका आहे उहा पाकिस्तान जे थ्रू आहे, जेको पोइ अॻियां वञणी आहे। सो अगरि क़ाबुल डिस्टेबलाइज़ थिए थो ऐं मोट में हिते दहशतगर्दी कराए थो पाकिस्तान में, त इहो चाइना खे बि वारो नथो करे। लेकिन नेवरदलेस मुंहिंजो असां को डिफेंस एनालिस्ट या हू न आहियूं त जेको भई मशवरा ॾियूं, लेकिन कॉमन सेंस इहो चए थो त अगरि बॉर्डर सील थी वञनि बाक़ाइदगी सां, ऐं असां हिननि खे हिते वारनि स्लीपिंग सेल्स खे मुंहुं ॾेई वञूं, त हू असां ते अमेरिका या सोवियत यूनियन या अंग्रेज़नि वारी थ्योरी लागू नथी थिए। एग्ज़ैक्टली। असां हुते ग्राउंड ते त न आहियूं, अंग्रेज़नि खे ऐं ब्रिटिशर्स खे या अमेरिकन्स खे या सोवियत यूनियन वारनि खे इन करे अफ़गानियुनि हुते मुंझाए मारियो, छाकाणि त हू हुते मौजूदु हुआ सरज़मीन ते, पाकिस्तानी फोर्सिस त आहिनि कोन, हिते न अचणु ॾियनि, त पोइ हू को इहो जेको तारीख़ मां असांखे सबक़ु सेखारीनि पिया त केर बि न खटे सघियो आहे। हा, हुननि जी सरज़मीन ते वञी अॼु ताईं अफ़गानिस्तान में केरु न खटियो आहे, त असांजी सरज़मीन ते वञण बदिरां अॼु जे ज़माने में तव्हांखे सरज़मीन ते फुट ऑन सॉइल रखण जी त ज़रूरत न आहे न।